अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊंगा यहाँ पेरिया गुल सबका पेर एक नज़र हेडलाइंस ते। हाणे पाकिस्तान में उहो अफ़गान शहरी रही सघंदो जंहिं वटि वीज़ा मौजूद हूंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि इजलास में फ़ैसिलो। पाकिस्तान में कंहिं बि शख़्स वटि अफ़गान शहरी खे पनाह ॾियण जी इजाज़त न हूंदी। इजलास में फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर, वफ़ाक़ी वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर शिरकत कई। पंजाब, सिंध, बलूचिस्तान ऐं गिलगित बल्तिस्तान जा वॾा वज़ीर शरीक थिया। इजलास दौरान वज़ीर आज़म खे अफ़गान मुहाजिरनि जी वतन वापसी ऐं अफ़गान तालिबान जी जारियत बाबति तफ़सीली ब्रीफिंग। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त केतिरनि ई ॾहाकनि खां मुश्किलातुनि में वरतल अफ़गानिस्तान जी पाकिस्तान हर मुश्किल वक़्त में मदद कई। पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में हज़ारे क़ीमती जानियुनि ऐं अरबे डॉलर जो मुआशी नुक़सान बर्दाश्त कयो आहे। अवाम सवाल करे थी त हुकूमत केसिताईं अफ़गान मुहाजिरनि जो बार बर्दाश्त कंदी। पाकिस्तान ऐं अफ़गान तालिबान विच में जंगबंदी बरक़रार रखण ते इतफ़ाक़। जंगबंदी में 48 कलाकनि जी वाध। बरतानवी ख़ाबरू इदारे मुताबिक़ पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में दोहा में ॻाल्हियूं जारी आहिनि। ॻाल्हियूं पुॼाणी ते पहुचण ताईं जंगबंदी में वाध थी आहे। परॾेही खाते जे तर्जुमान शफ़क़त अली ख़ान चयो आहे त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान मसइले जे पुरअमन हल लाइ ॻाल्हियुनि में मसरूफ़ आहिनि। पाकिस्तान अफ़गानिस्तान खे उन्हनि सरगर्म दहशतगर्द ग्रुपनि जा तफ़सील शेयर करे चुको आहे जेके पाकिस्तान ख़िलाफ़ कार्रवाइयूं करे रहिया आहिनि। पाकिस्तान बार बार अफ़गानिस्तान खे फितनाए ख़वारिज जी मौजूदगी जी इतला बि ॾिनी। परॾेही खाते जे तर्जुमान हफ़्तेवार ब्रीफिंग में ॿुधायो त 11 खां 15 अक्टूबर ताईं सरहद ते तालिबान जी जारियत ते ॻणती आहे। पाकिस्तान पे दिफ़ा जे हक़ तहत तालिबान हमलनि खे नाकाम बणायो। तालिबान जी दरख़्वास्त ते 15 अक्टूबर जी शाम 6 वॻे खां 48 कलाकनि खां जंगबंदी लागू कई वई। ॿई मुल्क मसइले खे हल करण लाइ ॻाल्हियुनि में मसरूफ़ आहिनि। पाकिस्तान तालिबान हुकूमत तरफ़ां मुलविस दहशतगर्दनि ग्रुपनि ख़िलाफ़ सख़्त क़दम खणण जी उमीद ज़ाहिर कई आहे।